लेके वटहान, यहाँ अगर मैं हारा कहाँ जाऊंगा सरकार। सभी चला रहा है, हल्की हल्की ताड़ी हो। दुनिया से मैं हारा तो आया तेरे द्वार, दुनिया से मैं हारा तो आया तेरे द्वार, यहाँ अगर मैं हारा कहाँ जाऊंगा सरकार। सब कुछ लूटा बस एक लाज बची है, तुझसे ही बाबा मेरी आश बंधी है। सब कुछ लूटा बस एक लाज बची है, तुझसे ही बाबा मेरी आश बंधी है। सुना है तुम सुनते हो हम जैसों की पुकार, सुना है तुम सुनते हो हम जैसों की पुकार, सुना है तुम सुनते हो हम जैसों की पुकार, यहाँ अगर मैं हारा कहाँ जाऊंगा सरकार, यहाँ अगर मैं हारा कहाँ जाऊंगा सरकार। दुनिया से मैं हारा तो आया तेरे द्वार, दुनिया से मैं हारा तो आया तेरे द्वार, यहाँ अगर मैं हारा कहाँ जाऊंगा सरकार। सरकार जिसको बताया बाबा मेरा फसाना, सबने बताया बाबा तेरा ठिकाना। जिसको बताया बाबा मेरा फसाना, सबने बताया बाबा तेरा ठिकाना। मैंने तुमको माना है माता पिता परिवार, मैंने तुमको माना है माता पिता परिवार, यहाँ अगर मैं हारा कहाँ जाऊंगा सरकार। यहाँ अगर मैं हारा कहाँ जाऊंगा सरकार, यहाँ अगर मैं हारा कहाँ जाऊंगा सरकार। कौन कर रहा था ये प्रार्थना, कौन बताएगा? आर्या सिंह। किसको पुकार कर रहे थे? साईं को कर रहे थे। हम लोग क्या करते हैं, यहाँ वहाँ जाते हैं, है ना, इंसान से उम्मीद रखते हैं भाई इंसान मुझे मदद करेगा, लेकिन इंसान कर सकता है क्या मदद? बिल्कुल नहीं कर सकता है। हमें सीधा किसके पास आना चाहिए? गुरु के पास ही, है ना। संत कंवरराम साहिब की दी एक माता अची करे बहुत बात ॾिनो, वया छा कंहिं वटि मदद वठण, कंहिंखे पुकार कयूं? पंहिंजे गुरू खे पुकार कयूं, ऐं छा थियो? ॿार उथी करे खड़ो थियो, है न, ॿार जीवित थी वियो। अहिड़ी तरह सां जीअं थारिया सिंह ये पुकार कई, पंहिंजे गुरूअ खे यादि कई ऐं कूड़ी कसम न खई, इहे थियो 3 ॾींहंनि जी मोल जेका ॿिली हुई उहा छा थी वई? जीवित थी। बोलो गुरु नानक देव की। उते थियो इहे 2 सालनि खां पोइ जेको इहो काकूराम हुयो इहो मस्तानो थी वियो। इन जो जेको मेंटल हालत हुई हुनजी उहा सफ़ा छा थी वई? ख़राब थी वई। छो त बुद्धि खे किथे यूज़ करे पियो? बुद्धि खे ख़राब पासे यूज़ करे। पाण खे भगवान बुद्धि ॾिनी आहे, पाण खे हिनखे सुठे पासे यूज़ करणी आहे। असांखे भगवान अखियूं ॾिनियूं आहिनि, सही पासे यूज़ करणियूं आहिनि। चवंदा आहिनि जेके पाण इहे इंस्टाग्राम ते रील्स वेई ॾिसंदा आहियूं, मां लास्ट मंगल बि चयो, इहे सिगरेट ऐं दारू खां बि वधीक ख़राब आहिनि। सिगरेट ऐं दारू वारो हिकु ॾींहुं रही सघंदो सिगरेट ऐं दारू खां सवाइ, पर जेकी रील्स वेई पाण ॾिसूं था न, नंढनि ॿारनि खे ॾिसो कीअं टीवी ते ॾेखारींदा भई बीमार थी विया आहिनि, त पाण खे 15 मिंटनि खां वधीक फ़ोन हथ में न रखणु खपे। फ़ोन खे चवंदा आहिनि इहो राहु प्लानेट आहे, जेको हर कम में छा कंदो आहे? अड़चन कंदो आहे।
उन्होंने भी कोई माता ईअं ॿुधाए पई चई घर में ब्रेड न हुई त मां हस्बैंड खे चयो वञो हेठि ब्रेड वठी अचो। उनखे बि विसरी वियो, मूंखे बि बसि विसरी वियो। खाधो खाइण वेठासीं, ब्रेड हुई न, छो त फ़ोन ते वेठो इहे सभु रील्स ॾिसे। ऐं उते जंहिंमहिल खाधो खाइण वेठासीं, ब्रेड हुई न, शायदि अहिड़ी कोई डिश ठही भई ब्रेड खां असां नथा खाई सघूं, त थियो ईअं ॿिन्ही जो झगड़ो थी वियो। उहो चएसि मां तव्हांखे चयो न वठी अचो, तव्हां पंहिंजे फ़ोन में बिज़ी वेठा हुया। ऐं उहो चएसि थो तूं मूंखे वरी हिकु दफ़ो यादि ॾियारायां। छो वरी यादि ॾियारायूं? फ़ोन में एॾो छा आहे जो पाण खे खाधो विसरी थो वञे, पाण खे पंहिंजी निंड विसरी थी वञे, पंहिंजो शरीर पाण विञायूं था, अखियूं विञायूं था इन जे पुठियां, एंटरटेनमेंट जे पुठियां। एंटरटेनमेंट हुजे पर लिमिट में हुजे न, कि सॼी देरि हुजे। सुबुह जो उथण सां रील, मंझंदि जो रील, शाम जो रील, राति जो रील। दारू वारो बि हिकु दफ़ो दारू पीअंदो आहे। ऐं पाण छा था करूं? अॼु रील ॾिठा आहिनि, मंझंदि जो निंड न ईंदी। अॼु राति जो रील ॾिठा आहिनि, राति जो निंड न ईंदी। माना इहो जेको नशो आहे, इहो सिगरेट ऐं दारू खां बि वधीक ख़राबु आहे। त असांखे सोचे सम्झी पंहिंजो टाइम, असांखे भॻवान हिकु लिमिटेड टाइम ॾिनो आहे, ऐं उहो टाइम असांखे छो मिलियो आहे? नाम सिमरन जे लाइ मिलियो आहे। भले ईअं वांदा वेठा हुजूं न, बिना फ़ोन जे, अखियूं बंदि करे वेही नाम सिमरन करूं, अखियूं बंदि करे वेही भॼन यादि करूं, भॼन यादि नथा पवनि। ऐं जेतिरा बि हाणे ताईं पाण रील्स ॾिठा आहिनि, जेतिरा बि पाण वीडियोस ॾिठा आहिनि, पिक्चरूं ॾिठियूं आहिनि, हिकु बि पाण खे यादि आहे छा? उन मां कुझु सिखिया आहियूं छा? कुझु बि यादि कान्हे। तव्हां कल्ह जेको ॾिठो उहो बि तव्हांखे अॼु यादि न आहे, त असांजो कुझु फ़ाइदो ई न थियो। माना उहो टाइम पंहिंजो छा थी वियो? वेस्ट थी वियो। असांखे टाइम वेस्ट न करिणो आहे। जेतिरो मोबाइल वधीक यूज़ थींदो ओतिरो जल्दी ख़राबु थींदो, वरी ॿियो मोबाइल वठिणो पवंदो। माना उहो पैसा बि छा थी विया? इहे ई पैसा पाण जमा करूं, है न, पंहिंजे फ्यूचर जे लाइ, ॿारनि जे लाइ जमा करूं, है न। त इन सां ई ग़रीबी वेंदी न। बाक़ी वेठा हूंदासीं इंस्टा ते, कमु न कंदासीं, ग़रीबी कीअं वेंदी? बोलो बाबा हरदास राम। फिर दर बैसो हरिजन प्यारे, फिर दर बैसो